अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबड़ो अयां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ताईं। मुस्लिम लीग नून अॻवाणे अॻूणे नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार खे नओं पाकिस्तानी पासपोर्ट जारी कयो वियो। इसहाक़ डार जो चवणु आहे त हू ईंदड़ महीने पाकिस्तान अचण जूं तयारियूं करे रहियो आहे ऐं 10 खां 12 ॾींहनि में संदसि इलाजु मुकमल थी वेंदो। ॾह वापसी ते हू सेनेटर तौरु हलफ़ खणंदो। नाणे वारी वज़ारत जे कलमदान बाबति फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। इमरान ख़ान जे हुकूमती दौर में मथस ठाहियल केस कूड़ा आहिनि, उन लाइ इंटरपोल खे फ़राहम कयल दस्तावेज़नि बावजूदि उन जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो बहरान संगीन थी वियो। बिजली जो शॉर्टफॉल 8,911 मेगावाट ताईं पहुची वियो। पावर डिवीज़न मूजिबि सख़्त गर्मी सबबि बिजली जी घुर्ज 30,233 मेगावाट ताईं पहुची वई। बिजली जी टोटल पैदावार 21,322 मेगावाट आहे। शहरी इलाइक़नि में लोडशेडिंग जो वक़्तु 14 कलाक ऐं ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में लोडशेडिंग जो वक़्तु 11 कलाक खां वधी वियो। बिजली जी लोडशेडिंग ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते 1 जुलाई खां सिंध में गजगोड़ सां गॾु बरसाति जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त 1 खां 5 जुलाई ताईं कराची, हैदराबाद, बदीन ऐं ठटे में गजगोड़ सां गॾु बरसाति जो इम्कानु आहे। 30 जून खां 4 जुलाई ताईं कश्मीर, रावलपिंडी, इस्लामाबाद ऐं लाहौर में तेज़ बरसाति ऐं अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। मकानी चूंडनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ GD अॻवान सरदार अलीगौर ख़ान महर जी अॻवानी में मीरपुर माथिलो में DRO ऑफिस ॿाहिरां एहतिजाजी धरणो। धरणे में मियां मिठू, नादिर अकमल लगारी, हाजी ख़ान महर, हालार पिताफ़ी, जाकिर ख़ान बोफ़दार समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल GDA ऐं महर ग्रुप जा कारकुन वॾे अंग में शरीक। अलीगौर महर ऐं नादिर अकमल लगारी जो चवणु आहे त घोटकी ज़िले में वॾे पैमाने ते धांधली कई वई आहे। असांजे खटियल 35 सीटुनि मां DRO, RO ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुख़ालिफ़नि जी वंगार वंदे घटाए रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन ऐं अदलिया धांधली जो नोटिस वठनि। 24 कलाकनि अंदरि असुल नतीजा पधिरा न कया विया त हू अदालतुनि जो रुख़ कंदा। शिकारपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद में काठियूं मेड़ण लाइ वियल 6 पुरहत हथियारबंदनि हथां अगवा थी वियलनि में मोहम्मद मिठल चाचड़, परवेज़ हाजी, अब्दुल रज़ाक, बिलावलदीन, मोहम्मद चाचड़ शामिल। मुरीद शाख भरिसां हथियारबंदनि हथां बजणा अगवा थी विया। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि, हारियुनि, सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरियुनि तरफ़ां एहतिजाज जो सिलसिलो जारी। लाड़काणो, शाहपुर चाकर, वार, टंडोबागो, दोदापुर में मुज़ाहिरा। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण करे ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। एहतिजाज करण बावजूदि केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिंगोर जा भरिसां समी शहर जो रवासी ज़ुल्फ़कार अली मल्ला पुरस्कार नमूने गुम, वारसनि पारां अग़वा जो शक ज़ाहिर। ऐं मियां साहब भरिसां चोरी जा पैरा खणी वेंदड़ भाॻियुनि ते हथियारबंदनि जो तशदुद। हथियारबंद भाॻियुनि खां 6 मोटरसाइकिलूं ऐं 1000 रुपया फुर करे विया। ॻोठाणनि जो फुर वाक़े ख़िलाफ़ हुमायूं थाणे अॾो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो।